न्यूज़ में खबरें अपडेट सिलसिला जारी है। खबर शामिल कयूं पिया मलीर का। मलीर के इलाके लेबर स्क्वायर में पीपी शहीद भुट्टो ज़िले मलीर पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी धीउ फातिमा भुट्टो जी 40 सालगिरह तकरीबन मुनक़िद कई वई, जंहिंमें पीपी शहीद भुट्टो मलीर के सदर कामरेड सलीम राजपूत, हबीब गुल हिमायती, बख्शल गोरीलो, आज़ाद गोपांग, निसार खान यूसुफज़ई, बाबर जुमानी, मिठल हिमायती, ज़ुहैब गोपांग, आरिफ मलक, मंठार भट्टी, ज़ुहैब सांगी, राशिद गोपांग ऐं ॿियनि केक काटियो। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त शहीद भुट्टे जा वारस फातिमा ऐं जूनियर ज़ुल्फ़कार आहिनि। करप्टे हुकुमराननि जी ग़लति फ़ैसिलनि सबबि ग़रीब अवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। उन्हनि चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं शाहनवाज़ भुट्टो समेत भुट्टो ख़ानदान मुल्क में जमहूरियत जी बहाली ऐं अवाम जे हक़नि जे लाइ जान जी क़ुर्बानी ॾेई शहादत माणी आहे। रिपोर्ट करण लाइ मुश्ताक अबोल, बे न्यूज़ मली।